नज़र सिंध हाई कोर्ट में 8 सालनि खां गुम थियल हसन दिलावर जे केस जी ॿुधणी। 8 साल अॻु गुम थियल डीएमसी मुलाज़िम हसन दिलावर बाज़ियाब न थी सघियो। जांच ऑफिसर पारां 8 साल अॻु गुम थियल शख़्स जी जांच बाबति अॻभराई रिपोर्ट अदालत में पेश कई वई। रिपोर्ट में चयो वियो आहे त शहरी बाबति कंहिं बि लाॻापियल इदारे खां का बि ॼाण न मिली सघी आहे। अदालत GIT जो इजलास हिकु भेरो ॿीहर घुराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां KPK जे हिरासती मर्कज़नि खे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे, जॾहिं त अदालत केस जी ॿुधणी 10 मई ताईं मुलतवी करे छॾी। अदालत में गुम थियल जी घरवारी जो दायूं हसन दिलावर जी घरवारी जो चवणु हो त सिंध हुकूमत पारां गुम थियल माण्हुनि जे वारसनि लाइ मुख़्तसिर रक़म बि नथी ॾिनी वञे ऐं दरख़्वास्त गुज़ार जो चवणु हो त मुंहिंजी धीउ जी शादी हुई, जंहिं लाइ मूंखे पैसनि जी सख़्त ज़रूरत हुई। तमामु घणो कर्ज़ चढ़ी वियो आहे। मुड़ुसु DMC में मुलाज़िम आहे, संदसि गुम थियण खां पोइ पघार नाहे मिली। गुम थियल शहरियुनि जी घरवारी जो चवणु हो त मुड़ुस खां सवाइ ॿार पालणु ॾुखियो बणियल आहे। मुड़ुस जी पघार बहाल करियो जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल सुधरी सघे। दरख़्वास्त गुज़ार औरत जो चवणु आहे त जेकॾहिं मुंहिंजे मुड़ुस को ॾोह कयो आहे त उन्हनि खे अदालत में पेश कयो वञे। GIT इजलास दौरान बि रुॻो तसलियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, पर का अॻभराई नाहे थी।